अंग्रेज वियो हलो। हाँ असी 14 अगस्त 1947 का वठी असी हर 14 अगस्त से देगियूं लाहींदा आहियूं, भत खाईंदा आहियूं, बूंदियूं मिठाइयूं जलेबियूं स्कूलनि में मोकलूं, वॾा जश्न कंदा आहियूं। छा आहे असी आज़ाद थिया आहियूं। असी 47 में 1947 14 अगस्त से आज़ाद थिया आहियूं। तॾहिं बगलियूं हणंदा आहियूं, नचंदा आहियूं, टिपंदा आहियूं, आज़ाद थिया आहियूं। मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो सुवाल तव्हांखे करणो आहे त असांखे आज़ादी मिली आहे त कहिड़ी आज़ादी मिली आहे? सिंधी में चवंदा आहिनि भाड़िया भुता भॼी विया, कारी कुटी छॾे विया। अंग्रेज असांखां टपण ॿधी वियो हलो, असांखे कारो अंग्रेज गिची में ॿधी वियो आहे। हाणे अंग्रेज गोरो असुल कोन को, पर उनजी कापी ऐं कारो अंग्रेज अॼु ताईं असांखे गिची में ॿधो पियो आहे। असांखे का बि आज़ादी मिली कान्हे ऐं अॻे ग़ुलाम हुआसीं फज़ीलत भरिया, हाणे आहियूं बेफज़ीलता ग़ुलाम। अॻे चवंदा हुआसीं अबा ही जेको साहब वञे पियो इहो असांजो असुल धणी इहे आहिनि, असांजा अखियुनि सां ॾिसंदा हुआसीं। हाणे उहे विया जा नौकर जा चाकर, चाकर जा चूकर। हाणे नौकर चाकर चूकर, हाणे जेके चूकर आहिनि हाणे असीं उन्हनि जे अॻियां हथ ॿधो बीठा आहियूं। हाणे असीं अॻे कुझु फज़ीलत भरिया ग़ुलाम हुआसीं, हाणे ज़लील ग़ुलामी में फाथल आहियूं। अंग्रेज ज़माने में अंग्रेज असांजी तालीम ते कब्ज़ो कयो। तव्हां खां पुछां थो सच ॿुधायो, हिन वक़्त में तव्हांजी तालीम ते कब्ज़ो तव्हां मुस्लमान जो या अंग्रेज जो आहे? अलाह जे घर में वेठा आहियो, ज़ाहिर ॻाल्हि आहे वज़ू में हूंदा तव्हां कूड़ त कोन ॻाल्हाईंदा, ॻाल्हि सची कंदा न। हिन वक़्त में हुकूमत कंहिंजी आहे? अंग्रेज जी हुकूमत आहे। अॼु बि असांजे तालीम जे मथां अॻे बि अंग्रेज ज़माने में क़ुर खे स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी थाणो अदालत में अचण जी मोकल कोन हुई। भला छा तव्हांजे क़ुर खे हिन वक़्त में अचण जी मोकल आहे? ॻाल्हाईंदा कोन्हे। माना असां अञा बि ग़ुलाम में आहियूं। ॿिए नंबर ते दौलत, अंग्रेज आयो त दौलत ते कब्ज़ो कई ऐं हिन वक़्त में बि तव्हांजे असेंबली में जेका बजट पास थींदी आहे उहा बजट केरु ॿुधाईंदो आहे? सिर्फ़ु असांजा नौकरनि जा चाकर, चाकरनि जा चूकर जेके असेंबली में वेठा आहिनि, थिया असेंबली में नक जी चोटी ते चिश्मो रखी असांखे बजट पढ़ी ॿुधाईंदा आहिनि। जेके असेंबली में कपगीर वेठा आहिनि, आउं तो काठो चवंदो आहियां, तव्हां उनखे कपगीर चवंदा आहियो। जेके असेंबली में जेके चिमचा वेठा आहिनि, थिया इहे सिर्फ़ु असांखे बजट पढ़ी ॿुधाईंदा आहिनि। बजट केरु ठाहींदो आहे? IMF वारा, वर्ल्ड बैंक वारा, एशियन बैंक वारा। बजट अॼु बि अंग्रेज अमेरिका वारा ठाहे असांखे ॾींदा आहिनि। असांजे असेंबली जा चिमचा असांखे पढ़ी ॿुधाईंदा आहिनि तव्हांजे मुल्क जो हाणे पेट्रोल जो रेट हीउ हूंदो, तव्हांजे मुल्क जो डीज़ल जो रेट, गैस जो रेट, बिजली जो रेट हीउ हूंदो। इहो रेट तव्हांजे मर्ज़ी सां कोन थो ठहे, मथां खां ठाहे ॾियनि था, सिर्फ़ु असांजा असेंबली जा मेंबर पढ़ी ॿुधाइनि था। माना दौलत ते कब्ज़ो तव्हांजो त कोन्हे न, अॼु बि असांजो कोन्हे को। तव्हांखे न ॿियो न अचे त तव्हांखे ताज़ो मिसाल सम्झायां। हींअर कोरोना जेका गुज़री न, इन कोरोना में पूरे दुनिया में पेट्रोल फ्री थी वियो। छो त गाॾियूं सभु बंदि, जहाज़ बंदि, पेट्रोल किथां हले? कुदरती ॻाल्हि आहे त पेट्रोल जेको ज़मीन मां निकिरे पियो न, इहो बंदि कोन थींदो, कुदरती आहे, इहो बंदि कोन थींदो। इनखे जेकॾहिं बंदि पलक हणंदा न त पेट्रोल खे इनखे वरी ॿिए दफ़ा हलाइण में ॿीण ते ख़र्चो ईंदो। इन करे बहितर आहे पेट्रोल पियो निकिरे पियो। पेट्रोल कनि केॾां? पूरी दुनिया में पेट्रोल फ्री थी वियो, पर असांजे हज़रत पाकिस्तान में को बि असांखे 100 रुपया लीटर मिलियो पिए बराबरि। पोइ 2 ॾींहं विच में हिन सगोरे 70 रुपया कयो, पर उहो अल्हम्दुलिल्लाह असांखे मिलियो कोन। हुनमें रुगो रेट 70 हो, पर मिलंदो कोन हो। माना तव्हांजी दौलत ते कब्ज़ो कंहिंजो आहे? अॼु बि अंग्रेज जो आहे।